बुनियादी तौर ते पंहिंजो जेको अॼु को सेशन हुयो उहो हुयो लतीफ़ जी शाइरीअ जो पसे मंज़र। बुनियादी तौर ते अदब ऐं फ़लसफ़े जो शागिर्दु आहियां, सो का बि जेका शइ वजूद रखे थी या वजूद में अचे थी उनजे पुठियां को न को रीज़न हूंदो आहे। इन ख़्याल जो माण्हू आहियां। ईअं लतीफ़ जे दौर खां जेके अॻे जा शाइर हुया उन्हनि जी पैदावार हुई, हिन में को शक कोन्हे को। जेके वॾा शाइर हुआ पोइ उहे मक़ामी शाइर हुजनि या बरे सगीर जा शाइर हुजनि या ॿिया शाइर हुजनि, त असां वटि अक्सर करे चयो वेंदो आहे, तनवीर अब्बासी वारनि बि इहा शइ लिखी आहे त लतीफ़ा खे टे शयूं जेके अक्सर करे गॾु हूंदी। हिकिड़ो क़ुरान शरीफ़ हूंदो हुउसि, ॿियो मसनवी ऐं टियों हुनजो पर ॾाढो हुयो हुनजो। हा, त इहे शयूं आहिनि ऐं उनजो उन ते असर बि आहे। ऐं लतीफ़ा इस्लाम में असांखे अक्सर करे ॿुधायो वेंदो आहे त जेका मौसीक़ी आहे उहा हराम आहे, पर लतीफ़ा पंहिंजी शाइरीअ में हिकिड़ो तरनम, अज़ीम तरनम हिकिड़ो पैदा करे उन में लिखी करे उनखे मेराज ते पुॼायो ऐं तंबूरे जहिड़ो हिकिड़ो साज़ जेको उहो इजाद कयो, लतीफ़ा जो हिकिड़ो वॾो कारनामो आहे। ऐं कॾहिं कॾहिं के जेके तख़लीकार हूंदा आहिनि उहे जेके पुराणियूं रीतियूं रस्मूं हूंदियूं उनजी बग़ावत बि कंदा आहिनि। इहो कंहिं हद ताईं इहो ज़रूरी बि हूंदो आहे। त इन में जेका हिकिड़ी ॿी जेका शइ आहे त लतीफ़ ते जेको अरबीअ जो बि आहे असरु, उहो लतीफ़ खे जेको फैमिली हुई उनजी उहा मुस्लमान हुई या जेको क़ुरान शरीफ़ हुयो उनजे करे असरु हुयो। ॿियो जेको लतीफ़ ते मक़ामी शाइरनि जो असरु आहे त उहो लतीफ़ उन दौर में मुतालियो बि कयो पए। ऐं टियों जेको भक्ति तहरीक आहे या जेको आख़िरी जेको चौथो फ़ारसी आहे, तनवीर अब्बासी इहे शयूं उन किताब मां इहो कोट पियो कयां त जेको भक्ति तहरीक आहे या जेको हिंदुस्तान जे जेके शाइरनि जो असरु आहे लतीफ़ ते, उन में पोइ रामायण जो हुजे जेको चंड चवाए सच मिठी मूड भई सॼो ख़्यालु जेको रामायण मां लतीफ़ खणे थो, या ॿिया जेके इलाही सारा कबीर जा ऐं मीराबाई जा जेके उहो शयूं में असरु लतीफ़ वटि मिले थो, त इन्हनि ताईं जेका लतीफ़ जी रसाई थी उहा कहिड़ी शिकिल में थी, कीअं थी? छो त लतीफ़ उहो जेको मवादु हुयो उहो ॾिसण में असां वटि अक्सर रवायतुनि में कोन थो मिले। इहो मुंहिंजो बुनियादी तौर ते सुवालु आहे तव्हांजो। सुठा अथई। ॾिसो, तव्हांजे पहिरें सुवाल जी में थोरो लॉजिकल एरर खे मां दुरुस्त कयां। उहो इहो आहे त इहो कॾहिं बि चवणु न खपे ऐं सम्झणु न खपे त लतीफ़ अॻूणनि जी पैदावार। जीनियस कॾहिं बि ॿियनि जी पैदावार न हूंदो आहे, उन ते असर हूंदा आहिनि। इन करे लतीफ़ साईं पाण खां अॻु वारनि जी पैदावार हो, इहा दुरुस्त न आहे। उन जी पैदावार कोन हो। हा, हुनजी उसरण में ऐं उभरण में पाण खां अॻु जे इन्हनि रिवायतुनि जा ग़ैर मामूली असर आहिनि। ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हुननि जी पैदावार जो मतिलबु आहे त उहो पाण कुझु बि न हो। उहो बि ओरिजिनल वॾो क्रिएटिव जेको थिए थो शाइर, उहो दरअसल पंहिंजी सिर्फ़ु फिनोमिना हूंदो आहे। इन करे पैदावार न हो, पर उन ते असर हुआ पाण खां अॻु जे इन सभिनी रिवायतुनि में। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त टे किताब गणूदास, इहा ॻाल्हि सभिनी चई आहे ऐं ज़ाहिर आहे त जेको हुनजो मिज़ाज आहे, हिकिड़ो किताब हुजे तड़ ॾाॾे जो ऐं उन में शेर सभिनी जा मौजूदु आहिनि, बयानुल आरिफ़ीन, ऐं तमामु शानदार किताबु आहे। क्लासिकल दौर जो मतिलबु इहो ई आहे, पाण खां अॻु वारो दौर जो मतिलबु इहो आहे त उहे उनजा किताब ऐं क़ुरान शरीफ़ ज़ाहिर आहे त उनमें कोई शक न आहे त हू हिकिड़ो मुस्लमान हो ऐं उनखे उनजे किताब शाइरी मां बि ज़ाहिर आहे त उनजा केतिरनि जायुनि ते उन मां असर निमाया आहिनि। ऐं मसनवी रूमी जो बि असां ॻाल्हि करे चुकासीं त उनजो असरु तमामु घणो आहे। उनजो सबबु वॾो इहो आहे त वहदतल वजूद जे फ़िक्र जो नसर में वॾे में वॾो शाइर इब्न अरबी आहे, जंहिं ते मां लिखियो आहे तफ़सील, जंहिंसां मूंखे वॾा शदीद इख़्तिलाफ़ आहिनि। उनजे ख़्याल सां कॾहिं वेंदासीं हूंदे इब्न अरबी बची न करे वियो आहे, उहो मतिलबु नथा पढ़नि माण्हू जो नसर में ॾुकियो आहे रूमी शाइरी में आहे। त दरअसल जेको नसर में इब्न अरबी चई वियो आहे उहो ई दरअसल फ़िक्र शाइरी में रूमी चयो आहे। माना रूमी ज़ाहिर आहे हुनमें जमालियात आहे, हुनमें शाइरी आहे, हुनमें मौसीक़ी आहे, हुनमें वजदान आहे, हुनमें इहे सभु शयूं आहिनि। त उहो हसीन थो लॻे ऐं उहो सिधो आहे, उहो नसर जो माण्हू आहे, उहो मुफ़क़िर आहे, फ़लसफ़ी आहे, इन करे हू हुनखे। पर ऐं मां इहो चई चुकुसि त वहदतल वजूद जे बारे में बि मुंहिंजा तमामु शदीद तनक़ीदी ख़्याल आहिनि। ईअं न आहे त को मुंहिंजे ख़्याल में उहो सही फ़िक्र आहे, इन ते कॾहिं निश्चित करणु थो। त इन करे लतीफ़ साईं ते जेके असर हुआ उनमें इहे कुझु किताबनि जी ॻाल्हि मिले थी। बाक़ी जेको तव्हांजो आख़िरी सुवालु आहे ॾाढो सुठो आहे। ऐं हिकिड़ी तव्हां ॿी ॻाल्हि बि कई त इस्लाम में मौसीक़ी हिकिड़ो त इहा तइ थियल ॻाल्हि न आहे त पोइ इस्लाम में मौसीक़ी हराम आहे। केतिरा मुस्लमाननि जा आलिम आहिनि जेके चवंदा हराम न आहे। हा, ज़ाहिर आहे, ज़ाहिर आहे। त इन करे इहो तइ थियल ॻाल्हि न आहे, इहो कुझु फ़िरक़नि जो ख़्यालु आहे।
इहो फ़िरका वारनि ख़्यालु आहे, पर इस्लाम जे बारे में इहे अजाई ॻाल्हियूं। पर जे हुजे बि सही मिसाल तौरु तॾहिं बि हे वॾा माण्हू शरीयतुनि जा पाबंद कोन हुआ। हिननि जा तसवर, हिननि जा ज़िंदगी जा ढंग, हिननि जा ख़्याल उहे कंहिं बि मख़सूस तय थियल कालम जा मोहताज न हुआ। इन करे वॾा माण्हू आहे, इन करे ई त वॾा माण्हू आहे। ऐं इन करे ऐं ॿियो बैतल वजूदनि जो ऐं सूफ़िन जो त राग खां सवाइ गुज़ारो थींदो ई न आहे। ऐं आख़िरी ॻाल्हि जेका तव्हां कई उहा कई त भला किताब त टे हूंदा पोइ लाइब्रेरी कोन्हे ई बिरछा में, पोइ हे जेको कबीर ऐं मीरा ऐं तुलसीदास ऐं कालीदास ऐं अहिड़ा शाइर, उनजो सबबु इहो आहे त इहे शाइर सदियुनि खां किताबनि में जीअरा कोन रहिया आहिनि। इहे सदियुनि खां इंसाननि जे दिलनि में उन्हनि जे विच में ज़िंदा रहिया आहिनि। लतीफ़ साईं को घरेलू माण्हू कोन हो, लतीफ़ साईं सफ़र दर सफ़र माण्हू हो। इहे न आहे त लतीफ़ साईं जेका सफ़र जी ॻाल्हि कई आहे, ऐं सफ़र ॿिन्ही माण्हू चवंदो, अंदरि जो सफ़र बि ऐं ॿाहिरि जो सफ़र बि। इन करे हिकिड़ा माण्हू अंदरि जो सफ़र कनि था, ॿाहिरि जो कनि कोन था। सामी लाइ चवंदा आहिनि, सामी लाइ त उहो पंहिंजी मड़ी खां ॿाहिरि निकिरंदो ई कोन। माना अंदरि जो सफ़र त वॾो कयईं, पर ज़माने में माण्हुनि सां मिलंदो ई न। इन करे उन खोटूं उहे आहिनि। ऐं लतीफ़ साईं आहे त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके सफ़र अंदरि जो बि कनि था, हिते जो बि कनि था ऐं ख़ारिजी बि कनि था। लतीफ़ साईं में सभु कया। त हीउ जेको लतीफ़ साईं ते असर आहिनि इन्हनि शाइरनि जा, भक्ति तरीक़े जा, हिन सभिनी मां, उनजो सबबु मुंहिंजा सफ़र आहिनि, ज़िंदगी सां सलाहियल हुजणु। छाकाणि त इहे शाइर सदियुनि खां वठी को लाइब्रेरियुनि में कोन जीअरा रहिया आहिनि। इहे को प्रोफेसरनि कोन खे बयानु कयो आहे इन करे जीअरा आहिनि, या PhD करे जीअरा आहिनि। इहे इन करे जीअरा आहिनि जो माण्हुनि जा शाइर आहिनि, ज़िंदगी जा शाइर आहिनि। उनखे माण्हुनि ॼाईंदा रहिया आहिनि पंहिंजे घिटनि में, घरनि में, महफ़िलुनि में, हर जाइ ते। त लतीफ़ साईं जीअं त ज़िंदगी सां वाॻियल माण्हू हो, सफ़र कंदड़ माण्हू हो, हुन वटि फ़र्क़ु ई न हो हिंदू मुस्लमान जो। उहो हर क़िस्म जे माण्हू सां मिलंदो हो, उहो मज़हबी आलमनि सां मिलंदो हो, ठटो उनजो ख़ासि मर्कज़ हो जामींदो। ऐं ईअं साहबनो फारूकी साईं स्टिल वारो ख़ानदान, उन सां उन तालुका था पिया, ईअं सफ़र कंदो। त इन करे तव्हां ॾिसंदव त लतीफ़ साईं जो जेको तव्हांजो सुवालु आहे त कीअं असरु पियसि, उहो इन करे जो इहे रिवायतूं माण्हुनि जे दिलनि में जीअरियूं हुयूं, माण्हुनि जी ज़िंदगी में जीअरियूं हुयूं, माण्हुनि जे महफ़िलुनि में जीअरियूं हुयूं, उनजे ॾुखनि सुखनि में जीअरियूं हुयूं। ऐं लतीफ़ साईं जीअं त उन्हनि सां वाॻियल माण्हू हो, इन करे हुनखे कंहिं बि ज़रूरत न हुई किताबनि जे ज़रिए उनखे ॼाणण जी, उहो उन्हनि जे ज़रिए ज़ाहिर आहे। त ईअं ई सॼो उहो दौरु पूरो ईअं ई आहे। बाक़ी ज़ाहिर आहे त क्लासिकल दौर में को लाइब्रेरी त कोन हुई जो वेही माण्हू मुताला करे ऐं उन सां फ़र्क़ु कोन पए को। हीउ जेको ज़िंदगी सां जुड़ियल हुजणु आहे लतीफ़ साईं जो ऐं अहिड़नि माण्हुनि जो, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त इहा जेका घण तरफ़ाई आहे, मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां, हालांकि कंपेरिज़न मां न कंदो आहियां, करण खां वॾा माण्हू सभु वॾा माण्हू। सचल साईं बेमिसाल आहे, जुरत में शायदि लतीफ़ साईं खां मथे हुजे, जुरत में ऐं सिधी ॻाल्हि करण में, पर लतीफ़ साईं त सभिनी जो वॾो आहे। पर लतीफ़ साईं में जेका हमागीरत आहे उहा कोन्हे सचल में थी। सचल ग़ैर मामूली शाइर आहे, कमाल जो माण्हू शाइर आहे। पर उन सबबु इहो आहे त सचल साईं जी ज़िंदगी में सफ़र घणा कोन्हनि। सचल साईं में बाह घणी आहे, उन में बग़ावत घणी आहे, उनजो सीगो जेको आहे उहो घणो उन क़िस्म जो आहे, बाग़ियाना आहे ऐं कमाल आहे, कोई शक न आहे, लाजवाब आहे। त लतीफ़ साईं जो हिकिड़ो कमाल आहे इहो त मूंखे नंढे खंड में ॿ माण्हू नज़र अचनि था अहिड़ा जेके ईअं सफ़र जिन तमामु घणा कया आहिनि। हिकिड़ो बाबा गुरू नानक आहे, ॿियो शाह लतीफ़ आहे। एतिरा घणा सफ़र ज़िंदगीअ में एतिरनि घणनि रिवायतुनि सां गॾियल हुजनि, ऐं इहो ई सभु आहे, ॿई वॾा ग़ैर मामूली शाइर आहिनि। त हिन करे लतीफ़ साईं ऐं जेके ॿिया माण्हू जा असर कीअं पिया, असर ज़िंदगी जे तालुक सां पिया, जो माण्हुनि जे महफ़िलुनि में जीअरा आहिनि। ऐं त हीउ जेको कुझु हे शाइर असां ताईं पहुता आहिनि, इहो किताबनि जी महिरबानी न आहे, या पब्लिशरनि जी महिरबानी आहे, या हुकूमतुनि जी महिरबानी आहे, या लाइब्रेरियुनि जी महिरबानी आहे। ठीकु आहे, उनजी महिरबानी त आहे ई आहे हाणे, पर इहा ज़िंदगी जो हिसो आहे, इन करे उन ताईं पहुता। ऐं इहा ई ॻाल्हि मां तव्हांखे बि चवणु चाहींदुसि, ॻाल्हि पूरी था कयो अॼु ख़तमु कयूं, त रुॻो किताबनि जा कीड़ा थींदो ऐं रुॻो लतीफ़ साईं वारी ॻाल्हि त पढ़ियो था पढ़नि कड़नि कीन कलूब में पाणा ॾोह अचणनि जे वर्क वराइनि वेतिरा। त ज़िंदगी सम्झ में कोन ईंदो। ज़िंदगी जो अधु इल्मु इन्हनि किताबनि में आहे, इहो बि इंसान जो पंधु आहे, पर अधु इल्मु न ज़िंदगी में आहे। ऐं इन करे हाणे माण्हू जे मथां आहे त माण्हू किताबी कीड़ो थी वञे, या उहो ज़िंदगी
जो बि हिसो हुजे मुतहरिक अंदाज़ सां। त इन करे लतीफ़ साईं उन्हनि माण्हुनि मां आहे जिन रुगो किताब कोन पढ़िया, उहे पढ़िया ई पढ़िया या मुरवज इल्मु त हासिलु कयो ई कयो, पर उन्हनि पंहिंजो पंधु कयो ऐं उन्हनि उन मां हिकिड़ो शइ क्रिएट कई जेका वरी शाइरी शिकिल मोकिलियो। सो